शांति। अॼु जा महावाक्य आहिनि ब्राह्मणनि जो धर्म ऐं कर्म छा आहे। 28:77 जा महावाक्य आहिनि। बापदादा चवनि था पंहिंजे खे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण सम्झंदा आहियो। ब्राह्मणनि जो धर्म ऐं कर्म छा आहे उहो ॼाणंदा आहियो। ब्राह्मणनि जो धर्म ऐं कर्म छा आहे। धर्म अर्थात मुख्य धारणा आहे संपूर्ण पवित्रता। संपूर्ण पवित्रता जी भाषा ॼाणंदा आहियो। संकल्प व स्वप्न में भी अपवित्रता जो अंश मात्र भी न हुजे, इनके चइबो आहे संपूर्ण पवित्रता। संकल्प व स्वप्न में भी अपवित्रता जो अंश मात्र भी न हुजे, मतलब अपवित्रता जी अविद्या ही थी वञे। अहिड़ी श्रेष्ठ धारणा करण वारा ही सच्चा ब्राह्मण कहलाईंदा आहिनि। हिन धारणा जे लाइ ही गायना प्राण वञे पर धर्म न वञे। हिन धारणा जे लाइ ही गायला प्राण वञे पर धर्म न वञे। अहिड़ी हिम्मत, अहिड़ो दृढ़ निश्चय करण वारा पंहिंजे खे सम्झंदा आहियो। अहिड़ी हिम्मत, अहिड़ो दृढ़ निश्चय करण वारा पंहिंजे खे सम्झंदा आहियो कि संकल्प स्वप्न में भी असांजे अपवित्रता कॾहिं असांखे टच भी न करे सघे। त इहे हाणे पहिरियों त बाबा चईंदो हुयो कि मन वचन कर्म। पहिरियों बाबा संकल्प ताईं त पाण खे चईं, लेकिन हाणे बाबा चवनि था स्वप्न में भी न, मतलब अपवित्रता जी अविद्या थी वञे। अहिड़ी हिम्मत ऐं अहिड़ो दृढ़ निश्चय करे सघंदा आहियो कि अचे ई न। जीअं ॿारनि खे पतो ई न हूंदो आहे न इहे सभु छा आहे। उहे सभु केॾा प्योर हूंदा आहिनि न। ॿारनि खे उहे सभु गंदगी, काम, क्रोध, लोभ, अहंकार जे बारे में पतो ई न हूंदो आहे। कोई नंढो ॿारु अहंकार करे सघंदो आहे। त ईअं ई बाबा चवनि था उनखे पंहिंजो देह अहंकार हूंदो नंढे ॿार खे, उहो त पंहिंजी मस्ती में मस्तु रहंदो आहे, हिकदमि खेॾंदो रहंदो आहे। ईअं असांखे बि बाबा चईंदा न नंढा ॿार महात्मा खां बि ऊचा छो हूंदा आहिनि, छो जी महात्माउनि खे त बि पतो हूंदो आहे विकार छा हूंदा आहिनि, लेकिन नंढा ॿारनि खे त पतो ई न हूंदो आहे। ईअं ई देवी देवताउनि खे बि अपवित्रता जे बारे में पतो ई न हूंदो। त हीअं असांखे अहिड़ी स्थिति धारण करणी आहे, अहिड़ी हिम्मत, अहिड़ो दृढ़ निश्चय करण वारा पंहिंजे खे सम्झंदा आहियो। कहिड़े बि प्रकार जी परिस्थिति में पंहिंजो धर्म अर्थात धारणा जे प्रति कुझु त्याग करणो पए, सहन करणो पए, सामनो करणो पए, साहस रखणो पए त ख़ुशी ख़ुशी सां कंदव। पंहिंजी धारणा खे सदा कायम रखण लाइ कुझु बि त्याग करणो पए, कुझु बि सहन करणो पए, कुझु बि सामनो करणो पए, कुझु बि साहस करणो पए त ख़ुशी ख़ुशी सां कंदव। पवित्रता सिर्फ़ु काम विकार खे छॾण न, बाबा चईंदा आहिनि पवित्रता में संकल्प, बोल, कर्म, मतलब ब्रह्मचारी भी ब्रह्माचारी भी। ब्रह्मचारी अर्थात असांजो संकल्प, बोल, करण, रहणी सहणी, उथणी खाइणी पीअणी सभु पवित्र। त कुझु बि त्याग करणो पए, कुझु बि सहन करणो पए, सामनो करणो पए। जी सम्झो कोई असांजे लाइ केतिरो बि बुरो चए थो, करे थो, त बि तव्हां उन ॻाल्हि खे सहन करे, सामनो करे, साहस रखी, असांजे मन में उन जे लाइ कोई नेगेटिव ॻाल्हि, नेगेटिव भावना, नेगेटिव फीलिंग अचे ई न, चहिरे ते बि न अचे। मन में न हूंदी त चहिरे ते ई न हूंदी। इनखे चइबो आहे सहन करणु, समाइणु। हिनखे चइबो आहे कंप्लीट पवित्र आत्मा। मतलब उन आत्मा जे प्रति कोई व्यर्थ संकल्प न हुजे। भई उहो बि ठीकु, उहे सभु पंहिंजो पंहिंजो पार्ट हिकदमि एक्यूरेट सही था वॼाइनि, सभिनि जो ई कल्याण थिए। पुठियां हटंदासीं न, घबराईंदासीं न,
त्याग खे त्याग न सम्झी करे भाग्य अनुभव करणो आहे। त्याग खे त्याग न सम्झी करे भाग्य अनुभव करणो आहे। इनखे चइबो आहे सचो सचो त्याग। कि मतिलबु असां कुझु मतिलबु बाबा जो ठहिण खां पोइ असां जेको बि कुझु छॾियो आहे न, उहो असांखे ईअं न लॻियो आहे कि मां छॾियो आहे। असांखे एॾी ऊची प्राप्ति थिए पई त उहो जो बि कुझु असां वटि हुयो उहो असां ख़ुदि ई छॾे छॾियो, छो जी असांखे प्राप्ति ॾाढी थी थिए बाबा सां न। जीअं असां पहिरियों रहंदा हुआसीं त हाणे बाबा जो पको ॿार त पहिरियों खां चेंज थी वियो हूंदो न, लेकिन असां कुझु छॾियो न आहे। हुनखे ईअं लॻे कि मां कुझु छॾियो न आहे, ये तो मूंखे भाग्य जी प्राप्ति थी। अगर संकल्प में वाणी में भी हिन भावना जा बोल निकरंदा आहिनि कि मां ये त्याग कयो त हुन जो भाग्य न ठहींदो। अगर असां ईअं कयो न, अगर संकल्प में भी आयो कि मां बाबा जे लाइ लसन प्याज छॾिया, इहे सभु छॾियो, ॿाहिरां जो खाइणु छॾियो, ये सभु जेका भी दुनियादारी जे हिसाब सां मां बाबा जे कारण छॾियो, त इहे भाग्य न ठहींदो। जीअं भक्ति मार्ग में भी जॾहिं बलि चढ़ाईंदा आहिनि त उहो बलि चढ़ाइण वारा पशु जरा भी आवाज़ कंदा आहिनि या चिल्लाईंदा आहिनि त उहो महाप्रसाद न मञंदा आहिनि, त हुनखे महाप्रसाद न मञंदा आहिनि, वह बलि न मञंदा आहिनि। इहे भी हाणे जो यादगार हले थो न। अगर त्याग करण सां गॾु गॾु इहे संकल्प में भी आयो मां त्याग कयो, नाम मान शान जो अभिमान आयो त उहो त्याग न हूंदो। अगर ये संकल्प में भी आयो कि मां त्याग कयो, नाम मान शान जो अभिमान आयो कि ॾिसो मां एॾो त्याग कयो आहे बाबा जे लाइ, त मुंहिंजो नाम थियणो खपे, मुंहिंजो मान थियणो खपे, त हुनखे त्याग न चईंदासीं, त हुननि जो एतिरो भाग्य भी न ठहींदो। इन धारणा वारा ही सच्चा ब्राह्मण कहलाईंदा। त बाबा चवनि था चेक करो, कॾहिं लॻंदो अथव छा कि मूंखे खाइण जी इच्छा थिए थी लेकिन मां बाबा जे कारण नथी खायां, मूंखे सुम्हण जी इच्छा थिए थी लेकिन बाबा चए थी अमृत वेलो करिणो आहे, इन करे जागां थी करां थी। न, असांखे करिणो आहे, असांखे सुठो लॻंदो आहे। ब्राह्मण द्वारा यज्ञ जी रचना कराईंदा आहियो न, ब्राह्मण द्वारा यज्ञ जी रचना बाबा कराईंदा आहिनि। हिन महायज्ञ में पुराणी दुनिया जी आहुति पढ़ण खां पोइ यज्ञ समाप्त थींदो। बाबा चईंदा आहिनि हिन जो यज्ञ नाम छो रखियो आहे, छो जी जीअं जीअं असां ज्ञान वधंदो वेंदो, सभिनि खे पतो लॻी वेंदो, पूरी दुनिया में दैवी संप्रदाय वारी आत्मायूं तैयार थी वेंदियूं, त पुराणी चीज़ ख़तमु करणी पवंदी न, उहो भी जलणियूं पवंदियूं, तॾहिं पूरी रीति ख़तमु थींदी न। इन करे हिन जो यज्ञ नाम रखियो आहे। त जॾहिं पुराणी दुनिया जी आहुति पढ़ण खां पोइ तॾहिं ही यज्ञ जी समाप्ति थींदी। पहिरियों पंहिंजे पाण खां पुछो, पुराणी दुनिया जी आहुति मतिलबु कि जेका भी ॾिसो दुनिया में आसुरी स्वभाव संस्कार आहिनि न, उहो सभु असां बाबा खे ॾेई छॾियो। बाबा चईंदा आहिनि न, तव्हां में जो भी बुराई आहे, बुरो स्वभाव संस्कार आहे, उहो मूंखे ॾियो। बाबा छो चईंदा आहिनि, बाबा इन करे चईंदा आहिनि ताकी बाबा वटि उहा स्वाहा थी वञे, मतिलबु वो बाबा जी यज्ञ में बाबा उनखे ख़तमु करे छॾींदा। पुराणी दुनिया जी आहुति इन रीति पवंदी, तव्हांखे ॿिए कंहिंजो कोई भी बुरो स्वभाव संस्कार नेचर दुख ॿुधाए में ॾिए थो, ॾेखारे में ॾिए थो, त हुनजे प्रति चिंतन न करो, इहे त अहिड़ो आहे उहो बाबा खे ॾियो त उहो भी ख़तमु थी वेंदो। पुराणी दुनिया जी आहुति मतिलबु ईअ। बाक़ी पुराणीअ जेके चीज़ूं आहिनि ये सभु त प्रकृति जे कारण सभु जली वेंदियूं, सभु ख़तमु थी वेंदो। लेकिन पुराणी दुनिया जी आहुति अर्थात हिन पुराणी दुनिया में जो भी विकार बुरायूं कमी कमज़ोरी आहे, वो सभु बाबा खे असांखे ॾियणो आहे संकल्प द्वारा, तॾहिं उहो स्वाहा थींदो वेंदो। त यज्ञ जी जॾहिं सभु आत्मायूं हिकदमि सतो प्रधान नई थी वेंदियूं,
त यज्ञ समाप्त थी वेंदो। पहिरियों पंहिंजे पाण खां पुछो, पुराणी दुनिया जी आहुति खां पहिरियों निमित ठहियल हुई ब्रह्मण पंहिंजा पुराणा व्यर्थ संकल्प विकल्प जंहिंखे बि संकल्प जी सृष्टि चइबो आहे, हिन पुराणे संकल्पनि जी सृष्टि खे, पुराणे स्वभाव संस्कार रूपी सृष्टि खे महायज्ञ में स्वाहा कयो। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न कि रोज बाबा जे अॻियां पंहिंजी चेकिंग करके उनखे स्वाहा करो। ख़ासि कर जॾहिं मधुबन वेंदा आहियो त हुते माण्हू सोचंदा आहिनि हा भई मधुबन आहियूं त बाबा जी भंडारी में हीअ विझो, यज्ञ में स्थूल धन, लेकिन बाबा खे छा खपे? बाबा पतित पावन खे कहिड़ो तव्हांजो पैसो खपे? तव्हां वटि जो रावण जो पैसो आहे न, व्यर्थ संकल्पनि जी सृष्टि आहे, पुराणा स्वभाव संस्कार रूपी सृष्टि खे महायज्ञ में स्वाहा करो। बाबा चवनि था अगरि पंहिंजी हद जी सृष्टि खे स्वाहा न कयो, उहा पाण वटि रही हुई सामग्री जी आहुति न विधी त बेहद जी पुराणी सृष्टि कीअं पईंदी? त बाबा जी यज्ञ नाम छो आहे? बाबा जी हिन जो ज्ञान यज्ञ जो, छो जो हिन में असां बाबा खे सभु पुराणो स्वाहा कंदा आहियूं। छा पुराणो स्वाहा कंदा आहियूं? पुराणे संकल्पनि जी सृष्टि, पुराणे स्वभाव संस्कार, पुराणो जो कुझु बि आहे, विचार, दुख, परेशानी, सभु कुझु बाबा खे स्वाहा करे छॾो। त बाबा चवनि था अगरि पंहिंजे हद जी सृष्टि खे स्वाहा न कयो, उहो पाण वटि रही हुई सामग्री जी आहुति न विधी त बेहद जी पुराणी सृष्टि जी आहुति कीअं पइजंदी? यज्ञ जी समाप्ति जो आधार आहे हर हिकु निमित ब्रह्मण आहे त चैरिटी बिगिन्स एट होम। यज्ञ जी समाप्ति जो आधार हर हिकु ब्रह्मण आहे त चैरिटी बिगिन्स एट होम। करिणो पए त पंहिंजे मन जे अंदरि चेक करो कि मां आहुति विधी संपूर्ण अंतिम आहुति। बाबा चवनि था संपूर्ण अंतिम आहुति कहिड़ी हूंदी? हाणे बाबा खे रोज़ पंहिंजे अंदरि जो बि विकार, बुराई, कमी, कमज़ोरी आहे न, रोज़ वो चेक करे बाबा खे ॾिजो त सम्झो असां स्वाहा कयो, त सम्झो असां बाबा जी यज्ञ में कचिरो ॾेई छॾियो, बाबा खे ॾेई छॾियो। ऐं संपूर्ण अंतिम आहुति कॾहिं थींदी उनखे ॼाणंदा आहियो? जीअं आत्म ज्ञानी आत्मा जो परमात्मा में समाए वञण ई आत्मा जी संपूर्ण स्थिति मञंदा आहिनि। आत्म ज्ञानी आत्मा जो परमात्मा में समाए वञणु, आत्मा समाईंदी त न आहे लेकिन समान ठही वेंदी आहे। लेकिन आत्म ज्ञानी जेका हूंदा आहिनि न, उहे सम्झंदा आहिनि आत्मा परमात्मा में समाइजी हुई। लेकिन बाबा चवनि था इन जो यथार्थ अर्थ छा आहे? त अंतिम आहुति आहे मापन, अर्थात मापन समाप्त थी वञे। सभु बाबा 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 बाबा। मां सुबुह जो उथियमि, मां ईअं कमु कयो, मूंखे ईअं करिणो आहे, मां ई करे सघंदी आहियां, मूंखे सभु पतो आहे। मां जी जॻह बाबा बाबा बाबा। बाबा मूंखे उथाईं, बाबा मूंखां ईअं कराईं, बाबा मूंखे ईअं सिखाईं, बाबा मूंखां ईअं कराईंदा आहिनि। बसि सभु कुझु बाबा ई मूंखां कराए थो। बाबा जो शुक्रिया जी असांजे मन सां असांखे निकिरंदो बाबा बाबा बाबा, तॾहिं सम्झो असां संपूर्ण आहुति ॾेई छॾी आहे। बाबा बोल मुख सां व मन सां निकिरे, अर्थात बाबा में समाइजी वियासीं, अर्थात समान थी वियासीं। इनखे चइबो आहे समाए वञणु, अर्थात समान ठही वञणु। इनखे चइबो आहे अंतिम आहुति। संकल्प स्वप्न में भी देह भान जे मापन न हुजे। संकल्प ऐं स्वप्न में भी असांखे देह भान जो मापन न हुजे। सुम्हंदे हुए भी हा मां बाबा सां गॾु आहियां, उथो त बि बाबा, सुम्हो त बि बाबा, कमु करो त बि बाबा।
मतिलबु असां ख़ुदि खे भुलिजी वञूं हिकु तरीक़े सां कि मां हीअं कयो न, बाबा मूंखां हीअं कराई। त देह भान जो मापन हिकदमि समाप्त थी वञे। अनादि आत्मिक स्वरूप जी स्मृति हुजे। बाबा बाबा अनहद शब्द मुख या मन सां निकिरंदो रहे। आदि ब्रह्मण स्वरूप जो धर्म ऐं कर्म ही धारणा आहे। इनखे चइबो आहे सच्चो ब्रह्मण। आदि ब्रह्मण जो स्वरूप, आदि ब्रह्मण स्वरूप जो धर्म ऐं कर्म धारणा आहे। असांजो कहिड़ो पक्को धारणा थियणी खपे? पवित्रता जी। स्वप्न ऐं संकल्प में भी अपवित्रता न हुजणी खपे। अपवित्रता जी अविद्या थी वञे। अहिड़ा सच्चा ब्रह्मण ही यज्ञ जी समाप्ति निमित्त ठहींदा आहिनि। अहिड़ा यज्ञ सच्चा, अहिड़ा ब्रह्मण ही यज्ञ जी समाप्ति जे निमित्त ठहींदा आहिनि। यज्ञ रचण वारो त ठहिया आहिनि, हाणे समाप्ति में भी निमित्त ठहो, अर्थात पंहिंजी अंतिम आहुति विझो। बाबा चवनि था, अॼु बाबा चवनि था हाणे पंहिंजी अंतिम आहुति विझो। छा विझंदव अंतिम आहुति? मापन विझी छॾो। त बेहद जी पुराणी दुनिया जी आहुति भी पइजी वेंदी। सम्झो हाणे छा करिणो? संपूर्ण ठहिण जो इहो ही सहज साधन। बाबा चवनि था संपूर्ण ठहिण जो इहो ही सहज साधन आहे। कहिड़ो साधन आहे? मापन जी आहुति ॾेई छॾिजो। संपूर्ण आहुति ॾियण ही संपूर्ण स्वाहा चइबो। त स्वाहा थी आयो या अञा थियणो आहे? चेक कजो। अॼु सुठी रीति जॾहिं योग में वियो या सॼे ॾींहं में कॾहिं बि फ्री हुजो त ख़ुदि खे ई चेक कजो केतिरो अञा ताईं मापन ईंदो आहे। असांजे कर्म क्षेत्र में कर्म कंदे कंदे कल्ह बाबा चई न अंतर्मुखी थी करे स्वयं खे चेक बि कंदा वञो। किथे किथे मूंखे मापन आयो, मां हीअं कयो, जीअं ई अचे न बाबा मूंखां हीअं कराई। 2-3 बारी चेक कंदव न त तव्हांखे पतो लॻी वेंदो कि मां किथे किथे मूंखे मापन जो अहंकार ईंदो आहे। ऐं 2-3 बारी असां करेक्ट कंदा वेंदासीं न त उहो संस्कार बि, हाणे जो जेको अंतिम समय आहे न, त असां कुझु बि थोरो बि पुरुषार्थ कंदो न झटि संस्कार ठही वेंदो। छोजी मदद ॾाढी थी मिले हाणे बाप दादा जी, एडवांस में वई हुई दादियुनि जी। संपूर्ण आहुति ॾियणो आहे, हिनखे संपूर्ण स्वाहा चइबो आहे। त स्वाहा थी आयो या अञा थियणो आहे? अंतिम आहुति अंतिम घड़ी ते ही विझणी हूंदी आहे। छा अंतिम आहुति छा अंतिम घड़ी में ई विझंदासीं? बाबा त चई न असांखे ॾाढे समय जो पुरुषार्थ करिणो आहे, तॾहिं ॾाढे समय जी प्रालप मिलंदी। हीअं न जॾहिं विनाश थींदो तॾहिं असां आहुति ॾींदासीं। हाणे खां ई ॾेई छॾो। सम्झो हाणे ई अंतिम ॾींहुं अची वियो, सेकेंड अची वियो, त बाबा चई न जीवन मुक्ति 21 जन्मनि जे लाइ वरसो था वठूं त हाणे खां जीवन मुक्ति जो अनुभव करो न। त बाबा चवनि था जॾहिं स्वयं विझंदव तॾहिं त ॿियनि खां बि विझाईंदव न, डलवाईंदव न, पोइ चईंदव, पोइ कंदासीं। ईअं न सोचो, हाणे ई करे वठो, हाणे ई करे वठो। बसि बाबा खे मापन जी आहुति ॾेई छॾो। जीअं ॿुधण लाइ चातरक रहंदा आहियो, मिलण लाइ प्लान्स ठाहींदा आहियो, असांजो टर्न पहिरियों हुजे, त जीअं इहे सोचंदा आहियो उहो मिटाइण में बि पहिरियों मूंखे टर्न मिले, करण में फर्स्ट टर्न वठो। बाबा चवनि था त अॼु छा कंदव? मापन जी आहुति। किथे किथे मूंखे मापन अचे थो, बाबा जी जॻह उहो मापन जी आहुति ॾेई छॾिजो। ऐं संकल्प ऐं स्वप्न में बि पंहिंजी पवित्रता जी धारणा पक्की करणी आहे असांखे। अपवित्रता जी अविद्या थी वञे। अच्छा, अहिड़ा संपूर्ण स्वाहा थियण वारा, संपूर्ण आहुति विझण वारा
अहिड़ा संपूर्ण स्वाहा थियण वारा, संपूर्ण आहुति विझण वारा, स्वयं जे परिवर्तन सां विश्व परिवर्तन जे निमित्त ठहिण वारा सच्चे ब्राह्मणनि खे, बाप समान संपूर्ण ब्राह्मणनि खे, ब्रह्मा बाप समान संपूर्ण ब्राह्मणनि खे, सर्वश्रेष्ठ धर्म ऐं कर्म में स्थित रहण वारे ब्राह्मणनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।